छा थी रहियो आहे? तुंहिंजो इंतज़ार। छो छा थियो? क्या कुछ याद ही कोन्हे? छो कुछ घुराइण लाइ चई से? जे इंसान खे पंहिंजी शादी जी सालगिरह याद कोन्हे, उनखे अञा ॿियो छा चवां? सॉरी यार, यकीन कर मूंखे बिल्कुल ही याद कोन हुयो त अॼु असांजी शादी जी सालगिरह। पूरा 3 साल थिया आहिनि पंहिंजी शादी खे। तो मूंखे पसंद करे मूंसां शादी कई हुई। उहा मोहब्बत अलाए केॾां वई। बस हाणे त आम शादीशुदा जोड़ो बणिजी विया आहियूं। चङो हाणे इहो न चइजांइ त तव्हां सभु मर्द हिकु जहिड़ा आहियो। ॿियो न त शादीअ खां त अॻु में घणा ई वचन वाइदा कंदे हुआ। हाणे तू त हरो हरो मूंसां छेड़ो करण ते आई आहे। मां थी तोसां जहिड़ो कयां? हाँ करुण साहब ऑफिस वञण जो मूड न अथई छा? उथी नाश्ते जो बंदोबस्त कर। छो तोखे याद न आहे छा? रात पंहिंजो ठीक ठाक जहिड़ो थियो हो। अच्छा इहो त वाकई मूंखे यादि कोन। वाकई तुंहिंजो को बुरो न आहे। तोखा पंहिंजी शादी जी सालगिरह ई विसरी वई त ॿी कहिड़ी ॻाल्हि जी उमेद रखां तो मां? केॾो न चाह सां इंतज़ार कयो हो तुंहिंजो त तूं ईंदे पाण ॿई गॾिजी सेलिब्रेट कंदासीं। ऐं मुंहिंजे लाइ तूं का न का गिफ्ट आणींदे। पर हाणे नाश्ते जी फरमाइश ईअं तो करी ॼण कुछ थियो ई कोन्हे। चङो हाणे वञी नाश्तो तयार कर, उहो बि ज़बरदस्त क़िस्म जो ओके? वाकई तुंहिंजे सीने में दिल न पत्थर आहे, पत्थर। आई हेट यू। तू वियाणो हाणे या पत्थर? मां त तोखे रुगो बसि इहो ई चवंदुसि, आई लव यू। जल्दी कर। मो समझो तो तू सियाणे थी वई, पर छो छा थियो? ये नाश्तो कब है? ये नाश्तो मतलब तोखे सिर्फ मुखे चिराइण ईंदो आहे, ॿियो कुछ न है ना? छा थियो आहे वरी? हाणे छा थियो आहे? हे ॾिस, हे सुकल ब्रेड, हे अचार, ये नाश्तो करे मां ऑफिस वञा। हिकु त रातो खे जड़े खां पोइ
वो तोखे नाश्तो तयार करे ॾिनो आहे मथा तू ई मुते कावड़जी रहियो आहीं नाश्तो तैयार करण तुंहिंजो कमु आहे मुंहिंजे मथां एहसान नथी करी तूं एतिरो जज़्बाती थियण जी का बि ज़रूरत न आहे मां चवई थी हाणे मूंखे लॻे थो त मूंखे ऑफिस वञी नाश्तो करणो पवंदो ही सुकल ब्रेड ऐं ही अचार हिन खे नाश्तो तूं कर मां न जेकॾहिं तोखे मुंहिंजो तयार कयल नाश्तो नथो वणे न त सुभाणे खां वठी पंहिंजो नाश्तो पाण तयार कजांइ महिरबानी करे मूंखे न चइजांइ हा नाश्तो मां पाण तयार कयां कपड़ा मां पाण धोआं घर में होटल आई तो चवे थी कुछ खां भूख लगी समझ में नथो अचे तो छा खां कुछ खाइण जे लाइ कोन दिल चए थी तो रड़ियूं करे सब कुंवारनि छोकरियन के चवां शादी कोई न कर हूअं ज़िंदगीअ में हूंदा ई घटि हुई जो बिजली भली हो शुक्र कर जो मूं जहिड़ी सुहिणी ज़ाल मिली अथई अच्छा तूं बि शुक्र कर जो तोखे मूं जहिड़ो हैंडसम हस्बैंड मिलियो चङो चङो हाणे वञ ऐं मेणबती ॿारे अच मूंखे मेणबती ॿारण जी का बि ज़रूरत न आहे मां त ईअं ई वेठो आहियां न आहे ज़रूरत त पोइ वेठो जूंदाई में मूं ते को फ़र्क़ु कोन पवंदो ख़बर न आहे त कॾहिं हिन नोक जोक मां मुंहिंजी जान छुटंदी ही ॿारनि वांगुरु न तूं रोज़ रोज़ मूंसां विड़ी थी मां नथो विड़ा तोसां शुक्र आहे प्लीज़ टीवी न हलाइजां मूंखे निंड बि अचे सुबुह जो ऑफिस बि वञिणो आहे ऑफिस रुगो तूं सुबुह नथी वञी मैडम मां बि सुबुह जो ऑफिस वेंदुमि ऐं तूं जो रोज़ अधु राति लाइट ॿारींदी आहे मां तोखे कॾहिं रोकियो न रोकियो न न न तूं त कुझु बि न ई चवंदो आख़िर मसलो छा आहे करण सां मूंखे इहो ॿुधाए त मां तोखे चवंदो छा आहियां लाइट बंदि करण जे लाइ त चयो आहे इन में एॾो कावड़जण जी कहिड़ी ज़रूरत आहे अच्छा त मां कावड़ थो कयां हैं तव्हां औरतूं न हमेशह इहो चाहींदा आहियो त बसि घर में कुझु जहिड़ो फसाद थिए बसि छा थियो आहे एतिरो रड़ी छो थो करी तोखे जेकर मुंहिंजो कमु न करणो आहे न त तूं मूंखे साफ़ साफ़ ॿुधाए छॾ पर मां हिन कंडीशन में ऑफिस वञा हैं छो छा थियो आहे न शर्ट खे हे इस्त्री थियल आहे गौर सां ॾिसण के इस्त्री थियल आहे सुबुह जो ऑफिस थी वञा ऐं ऑफिस मां मोटी थी अचां त घर जो कमकार थी कयां हिन में जेकॾहिं शर्ट सही तरीक़े सां इस्त्री नाहे थी त पोइ हिन में हुलंग कम करण जी कहिड़ी ज़रूरत ख़बर न आहे त ख़ैर सां तुंहिंजे घर वारनि अलाए रखियो छो कंहिं रीत सां तुंहिंजो नालो तोसां मैच ई नथो थिए ख़ैर सां जो मतिलबु ख़बर अथई छा ख़ैर सां जो मतिलबु हूंदो आहे त औरतुनि में बहितरीन पर तूं शायदि अच्छा त पोइ तूं पंहिंजे घर वारनि जे लाइ छा चवंदे जो उन्हनि तुंहिंजो नालो अशफाक रखियो छो त न तूं शफ़ीक लॻी थो ऐं न ई वरी नज़र थो अची ख़ैर सां मुंहिंजे घर वारनि ते न वञ न त कमु ख़राबु थी वेंदो हिन खां वधीक कमु ख़राबु छा थींदो तोसां शादी जो थी आहे मूंसां वधीक न ॻाल्हाए तूं सही चवंदा आहिनि त शादी करे जल्दबाज़ीअ में कजे ई न हमेशह सोची समझी करणु घुरिजे अलाए उहो कहिड़ो मनूस वक़्तु हुयो जंहिं वक़्तु मूंखे तोसां प्यारु थियो तोखां मोहबत त कोन मिली सघी पर हाणे लॻे थो त मूंखे ॿी शादी करणी पवंदी हाणे लॻे थो त मूंखे ॿी शादी करणी पवंदी आख़िर असां ॿिन्ही मां जहिड़ो कॾहिं ख़तमु थींदो शादी खां अॻु केतिरी न मोहबत हुई असां ॿिन्ही में छा वरी इहो प्यार नथो थी सघे उहा मोहबत
उहा ई चाहत ॿीहर छो नथी थी सघे। कोशिश कयां शायदि उहा बहार वारा ॾींहं वापसि अचनि। असांजे रोज़ रोज़ जे छेड़े में किथे बि सुबुह मुंहिंजो त न आहे हूंदो। मां सम्झां थो त मूंखे ई हालतनि खे ठीकु करण लाइ अॻिते क़दम वधाइणो पवंदो। हाणे ज़ाल ई सही पर अॻे त मुंहिंजी महबूबा रही चुकी आहे। हाय निसा, छा ॻाल्हि आहे? अॼु ॾाढो रोमांटिक था लॻो। ॻाल्हि ई अहिड़ी आहे, अॼु मूंखे ऑफिस में बोनस मिलो। अच्छा, वाकई? हा वाकई। मुंहिंजी दिलि थी चए त तूं हाणे जल्दी तयारु थी त ॿाहिरि हली किथे डिनर कयूं। ख़्याल त सुठो आहे, पर अॼु न, कंहिं ॿिए ॾींहुं। छो? अॼु छो न? छो त अॼु मां ऑफिस मां जल्दी आयसि, सोचियमि त घर में ई मानी तयारु करे वठां, त इन करे अॼु पाण घर में ई था खाई वठूं। कंहिं ॿिए ॾींहुं ॿाहिरि हली खाईंदासीं। सच पुछी मुंहिंजो सुठो मूड तो ख़राबु करे छॾियो। तुंहिंजो मूड बि तुंहिंजी गाॾी वांगुरु बार बार ख़राबु थींदो आहे। केॾो न चाह सां मूं मानी ठाही हुई, ऐं ही एप्रिशिएट करण जे बजाए मुंहिंजो दिलि ॾुखाए हलियो वियो। छा ॻाल्हि आहे, ईअं चुप चुप छो वेठी आहीं? छा ॿुधाई शबाना, सभु इन्ही में रोज़ रोज़ नंढी नंढी ॻाल्हियुनि ते झगड़ो थी पवंदो आहे। ख़बर न आहे त केॾां हलियो वियो आहे उहो प्यार कंदड़ मर्द। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मर्दनि जी असलियत जी ख़बर शादी खां पोइ ई पवंदी आहे। किथे तुंहिंजे मुड़ुस जो कंहिं औरत सां त चक्कर न आहे? न, अहिड़ो शक त मां नथी करे सघां। ऑफिस खां मोटण खां पोइ घर में ई रहंदो आहे मूंसां जहिड़ो करण जे लाइ। तोखे मर्दनि जी ख़बर न आहे, उहा रोज़ रोज़ साॻियो खाधो नथा खाइनि। तुंहिंजे भरिसां बि त हिकिड़ी औरत रहंदी आहे न। छा नालो अथसि? रज़िया। हा, किथे तुंहिंजो मुड़ुसु हुन सां? न शबाना, मां तुंहिंजी हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ न आहियां। जेका तुंहिंजी मर्ज़ी। चङो शबाना, हाणे मां हलां थी। अशफाक वटि घर जी चाबी बि कोन्हे, ऑफिस में अॼु घणो कमु हुयो, इन करे देरि थी वई आहे। त जनाब हिते वेठा आहिनि? ओहो, त मैडम खे फुर्सत मिली वई अचण जी? मुंहिंजे ख्याल में कि घणी देरि त नाहे थी। न, देरि किथे थी? देरि त थी न आहे एतिरी। मां त बसि 2 कलाक खां हिते वेही इंतज़ारु पियो कयां, बाक़ी देरि त थी न आहे। त को मसलो कोन्हे, घर जी ॿी चाबी ठाराए वठ। मतलब तूं देरि करे ऐं मां बर्दाश्त कयां ऐं ॿी चाबी ठाराए वठां? रड़ियूं छो थो करीं?
इहा ॻाल्हि आराम सां बि थी सघे थी। मां त चयो हुयसि त तुंहिंजे लाइ बिरयानी ऐं चांहि ठाहे थी अचां, पर खाए कोन थो। अच्छा, हिन में बि मुंहिंजो कसूर? तूं बि कमाल थी करे, मुड़ुस खे एतिरो इंतज़ारु कराइबो आहे। अरे मुड़ुस मिज़ाजी ख़ुदा हूंदो आहे ऐं तुंहिंजो रवैयो पंहिंजे मुड़ुस सां ठीकु न आहे। मां त सच ॻाल्हि कंदी आहियां, कंहिंखे वणे या न वणे। महिरबानी करे तव्हां घणो भाई खे बबड़ करण जी कोशिश न कयो। हीअं असां ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जो मसइलो आहे ऐं असांखे हल करणु ॾियो। मां तोखे अहिड़ो छा चयो जो तूं नाराज़ थी थिए? मतलब त चङाईअ जो ज़मानो ई न आहे। महिरबानी करे तूं चुप रहो, असांजे विच में न पओ। ही तुंहिंजो मुड़ुस मथे डाकण ते वेही तुंहिंजो इंतज़ारु करे पियो हुयो। मां हिकु त हुनखे घर वठी आयुसि, हिकिड़ी त महिरबानी, ॿियो वरी तुंहिंजा ताना। बस कर हाणे, घणी बकवास ॿुधी तुंहिंजी। ही असां ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जो मसइलो आहे ऐं हा, तूं सभु तुंहिंजी वजह सां। न ई तूं ॿियनि खे मौक़ो ॾे ऐं न ई वरी ही असांखे तंज़ कनि। प्लीज करण साहब, अस्सलाम वालेकुम बॉस। वालेकुम सलाम। खैरुनिसा, ही वकार साहब आहे, असांजी मार्केट में तव्हां सां गॾिजी कमु कंदो। ऐं वकार साहब, ही असांजे ऑफिस ऐं डिपार्टमेंट जी तमामु होनहार ऐं क़ाबिल छोकिरी आहे ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां हिन सां गॾिजी कमु कंदो ऐं तव्हांखे मज़ो बि ईंदो। इंशाअल्लाह। खैरुनिसा, तव्हां वेही पाण में डिस्कस कयो, मां हलां थो। मैडम खे फुर्सत मिली वई अचण जी? मुंहिंजे ख्याल में कि घणी देर त नाहे थी। न, देर किथे थी? देर त थी न आहे तेरी। मां त बस 2 कलाक खां हिते वेही इंतज़ारु पियो कयां, बाक़ी देर त थी न आहे। त को मसलो कोन्हे, घर जी ॿी चाबी ठाराए वठ। मतलब तूं देर करे ऐं मां बर्दाश्त कयां ऐं ॿी चाबी ठाराए वठां? रड़ियूं छो थो करीं? इहा ॻाल्हि आराम सां बि थी सघे थी। मां त चयो हुयसि त तुंहिंजे लाइ बिरयानी ऐं चांहि ठाहे थी अचां, पर खाए कोन थो। अच्छा, हिन में बि मुंहिंजो कसूर? तूं बि कमाल थी करे, मुड़ुस खे एतिरो इंतज़ारु कराइबो आहे। अरे मुड़ुस मिज़ाजी ख़ुदा हूंदो आहे ऐं तुंहिंजो रवैयो पंहिंजे मुड़ुस सां ठीकु न आहे। वकार साहब, इहो ॿुधायो त तव्हांखे असांजे ऑफिस जो माहौल कीअं लॻो? ऑफिस भी ॾाढी सुठी आहे ऐं ऑफिस जो माहौल भी तमामु प्यारो आहे। गुड। पर मिस खैरुनिसा, हिकु प्रॉब्लम आहे। मिस न, मिसिस। छा? आर यू मैरिड? पर तव्हांखे ॾिसी ईअं लॻे नथो। न, वाकई मां मैरिड आहियां। वेल, सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।